एक तरफ़ सारियुनि जो घटि अघु हुजण ऐं हिकु एहतजाज भी हलन पिया आबादकारनि हारियुनि जा। ॿिए तरफ़ कशमोर कंदकोट ज़िले में जेको नकली ॿिज भाण मिलण वारो जेको मामलो आहे उहो भी मुख़्तलिफ़ वक़्तनि ते साम्हूं आयो आहे। अॼु कंदकोट में निजी हाल आहे, उते सेमिनार कोठायो वियो आहे जंहिंमें वॾे पैमाने ते आबादकार हारी ऐं मुख़्तलिफ़ जेके शहरी आहिनि, मुख़्तलिफ़ खातनि जा जेके कामूरा आहिनि, उन्हनि शिरकत कई आहे। नकली ऐं असली ॿिज जी जेको सुञाणप आहे उहा कीअं कजे ऐं आबादकार जेके आहिनि नुक़सान खां कीअं बची सघनि, अचो त उन्हनि सां ॻाल्हायूं था। इन हवाले सां वधीक असांखे छा था ॿुधाइनि? जेको सेमिनार आहे इहो तमामु सुठी ॻाल्हि आहे, लेकिन असल ऐं नकुल ॿिज में असांजा जेके हुक्मरान आहिनि उहे बिल्कुलु न हलनि। तव्हां ॾिसो न, असां वटि जेको ॿिज अचे थो उहो बि नकली अचे थो। अगरि DAP भाण आहे उहो बिल्कुलु नकली आहे। फर्टिलाइज़र MD जी दवायूं आहिनि उहे बि सभु नकली अचनि थियूं। आबादकार खे, ज़मीनदार हुजे हारी हुजे, उनखे बिल्कुलु फ़ाइदो न आहे। पोइ इन जे करे हिननि खे क़दम खणणु घुरिजे। एग्रीकल्चर डिपार्टमेंट आहे या असांजो सिंध गवर्नमेंट आहे। तव्हां ॾिसो न, असांजे बराबरि में पंजाब सूबो आहे, उते बिल्कुलु का शइ बि तव्हांखे नकली न मिलंदो। ॿिज हुजे, भाण हुजे या को ज़हरीली दवा हुजे, फसल लाइ इन लाइ क़दम खणणु त बहितर आहे। गुज़िरियल ॾींहुं बि रिपोर्टिंग कईसीं त हिकिड़ो आबादकार रोईंदो आयो त उनखे नकली ॿिज मिलण सबबि सॼी फसल पापड़ थी निकितो। त ज़िले इंतिज़ाम में कहिड़ो अदालो करे थो? माण्हू दाऊं खणी अचनि था, पोइ बि उन्हनि माफ़ियानि खिलाफ़ कार्रवाई नथी थिए, इन जो छा सबबु आहे? कुझु थिए थो थिए हिते ऑफिसर सभु असांजे जेके वापारी आहिनि ॿिज जा, उन्हनि सां मिलियल आहिनि। समूरनि खे इहो ख़बर आहे त बाबा आबादकार बिल्कुलु नुक़सान में आहे, फ़ाइदो ई न आहे, त पोइ माण्हू आख़िर वञे काॾे, कंहिंखे तव्हां ॾे? असांजा हुकुमरान न कंदा, कानून जी हुकुमरानी आहे कोन, बिल्कुलु न आहे। पहिरीं ॻाल्हि इहा आहे त साईं ॿिज गुज़िरियल साल में निकिरी आया, माण्हुनि खे वॾो लॉस थियो। हिन साल जेकॾहिं कंपनियुनि खां डीलर ॿिज नकली खणनि बि न त हिते न अची सघंदो। ज़ाहिर डीलर उहो खणनि था न घटि क़ीमतुनि में, ॾेती लेती जे लेन देन सां खणनि था, त उहो ॿिज मार्केट में अची आबादकार खे मिले थो। आबादकार ज़मीन ते पहुचाए थो, ज़मीन पापड़ थी वञे थो। आबादकार खे हर तरफ़ को लॉस आहे। DAP महांगो, खाद महांगो, ॿिज महांगा, ज़रई दवाऊं महांगो, तेल महांगा। आख़िर वो आबादकार मजबूर थी करे वीचारो ख़ामोश थी वञे थो। उनजो आवाज़ वॾे आवाज़ ते पहुचे, ॿिज उनखे असर मिलनि, कंपनियुनि ते कंट्रोल थिए, डीलरशिप जेकी आहे उन्हनि ते कंट्रोल थिए। डीलरशिप उनको खणंदी न त ॿिज किथां वरी निकालींदा? डीलरशिप जेकी आहे उहे जेको आहे ज़िले में DC साहब कंट्रोल जेको आहे त को एक्शन खणे त ॿिज नकल मार्केट में जेको यूज़ थिए उन एक्शन खणी वठे। आबादकार रीढ़ जी हॾी आहे असांजे मुल्क जी, उन रीढ़ जी हॾी खे पंहिंजे पाण भञनि था, त उन्हनि जी मर्ज़ी जेकॾहिं आबादकार खे मज़बूत कंदा त पोइ मुल्क मज़बूत थींदो। साईं, आबादकार नुक़सान खां नथा बची सघनि जेतिरे ताईं हुकुमरान सिधा न हूंदा एतिरे त न बची सघंदा। असांखे ख़बर पवंदी बि उहे ठपा साॻा ई हूंदा। असांखे सम्झ न ईंदी जेतिरे ताईं हुकुमरान सिधो हूंदो, दुकानदार वटि नकुल शइ न ईंदी त असां ख़ुशि रहंदासीं। जेकॾहिं नकुल ईंदी रहंदी असां कुझु बि न, त ज़मीनदार ऐं ग़रीब कुझु बि नथो करे सघे। सम्झ न आई ॿिजनि जी, हिकु ई ठपो हिकु ई कुझु असली लॻा जातो ख़रीद कयो था, उन्हनि वटि दां कूक नथा कयो छा? भला छा चको कयूं था, सम्झे केरु कोन थो। इहो चओ खणो खणो, न खणो तव्हांजी मर्ज़ी आहे। हक़ीक़त में असां पाण बि नुक़सान खाई वेठा आहियूं, खोड़ पाकिस्तान सॼे जो नुक़सान थिए पियो। इहो गार्ड कंपनी वारा अहिड़ो पंहिंजो मोनोग्राम हाणे थैली ते या का अहिड़ी शइ जीअं नोटनि जो सुञाणप थिए थो, अहिड़े तरीक़े सां हर दुकान वारे खे सुञाणप जे लाइ त बाबा हे तुंहिंजो असलु आहे, हे तुंहिंजो नकल आहे। हिते असां धक खाऊं था, इन जे हिसाब सां मुल्की लेवल ते बि असां धक खाई वञूं था। असांजा चांवर हितां पापड़ थियनि था, छा थियनि था पिया, ॿाहिरि मुल्क वठे कोई नथो। अघनि में बि असांखे नुक़सानु अचे थो पियो। हिते कंपनियुनि वारनि खे यानी असांजो इहो मशवरो आहे त का मोनोग्राम या असली यानी नकल उन्हनि खे सज़ा हुजणु खपे। नकली दुकानदारनि खे या उन्हनि जो चेकअप थींदो वञे, अहिड़े तरीक़े सां असां चवंदासीं नकल ॿिज खां बची वञे, कर्ज़नि में पूरा हुजनि, कर्ज़नि में ई पूरा। सही ॿिज भाण जेकॾहिं वठो था रोकनि ते न, बिल्कुलु इहे सारियूं विकिणो था, एतिरो नथा करनि। DC साहब खे अर्ज़ु रखंदासीं त महिरबानी करे तव्हां जेको आहे डिस्ट्रिक्ट में पंहिंजे में जेको ॿिज अचे थो उन ते वधि में वधि नज़र रखो त उहो साफ़ ऐं सुथरो हुजे, ऐं दवायूं भाण बि जीअं नकुल न हुजे, त असांजे आबादकार भाइरनि खे अगरि क्वालिटी सुठी मिलंदी इन टिनी शयुनि जी त ज़ाहिर आहे धान या चांवर बि सुठो थींदो। ज़िले इंतिज़ामिया जो को बि किरदारु कोन्हे, कॾहिं बि असांखे इन में तावन न मिलियो आहे ज़िले इंतिज़ामिया जो। ॿ हिसा असांजी सारियुनि जा थियनि था। हिकिड़ो जेको असांजो आबादकार पैदा करे थो, ॿियो असांजो वापारी जेको खणी ऐं मार्केट में हुनखे खपाए थो। जेको आबादकार पैदा करे थो, असांजी इहा रड़ आहे त बाबा असांखे रेट बहितर नथा मिलनि। रेट बहितर न मिलण जो सबबु इहो आहे त पाकिस्तान जी साड़ी ॿाहिरि मुल्क में एक्सपोर्ट कई वेंदी आहे। जॾहिं असां पंहिंजो मटीरियल ॿाहिरि मुल्क मोकिलियूं था, साड़ी या चांवर, त उहो ॿाहिरि वञण खां पहिरियां
हिते टेस्ट थींदो आहे। टेस्ट थियण में ॾिसंदा हुन में को ज़हर जी बाक़ियात मौजूदु न आहे। जेकॾहिं बाक़ियात मौजूदु हूंदी आहे त उहो असांजो जेको बि मटीरियल हूंदो आहे उहो कैंसिल थी वेंदो आहे कंसाइनमेंट। जेकॾहिं हारी वटि जेके शयूं मौजूदु आहिनि असां कोशिशि कंदा आहियूं त उतां खां उनखे बहितर कयूं, छो त बुनियादु असांजो हारी आहे। उन वटि जेके असांजा ज़रई ज़हर इस्तेमालु थियनि था उन्हनि जो बेजा इस्तेमालु हुजण जे करे इहो मसइलो थिए थो त ज़हर जी बाक़ियात असांजी साड़ी में बि रहिजी थी वञे ऐं चांवर में बि रहिजी थी वञे। उनखे कीअं कंट्रोल कजे, उन्हनि खां बचाव जा कहिड़ा तरीक़ा हुजनि जो असांजे बाक़ियात असांजी उन्हनि साड़ियुनि या चांवरनि में न अचे। उन जे हवाले सां ई जेका सुजागी जो प्रोग्राम आहे हीअ असां आबादकार खे अवेयरनेस ॾींदासीं हिन वारे सां त तव्हांखे कहिड़े कहिड़े क़िस्म जी शयूं करणु खपनि। जेको बि असां चांवर कयूं था सिंध में जो तक़रीबन कोर्स वैराइटीज़ आहिनि 100% उहो ॿाहिरि एक्सपोर्ट थो थिए। ज़मीन जी तयारीअ खां वठी वेंदे राइस मिलर ताईं चांवर सारनि खे पहुचाइण ताईं जेको आहे आबाद, छो त इन चाबी आबादगार वटि जेके उहो एहतियात न कंदो, ख़्यालु न कंदो पंहिंजे फसल जो, मैनेजमेंट सही प्रैक्टिस न हूंदियूं त असांजी क्वालिटी मयार मेंटेन नथो थी सघे और पैदावार बि नथी वधी सघे। त असांखे सभु खां पहिरियों क्वालिटी मयार ते तवजा ॾियणी पवंदी। नकली ऐं असली बिज विकिरो कंदड़ जेके नकली बिज विकिरो करनि था उन माफ़ियानि ख़िलाफ़ कार्रवाई करे आबादकारनि खे जेको बिटे ज़ुल्म खां बचायो वञे। इस सेमिनार में मुख़्तलिफ़ आबादकारनि ऐं कामरनि पारां इहो ख़ुशाइंदा सेमिनार खे करार ॾिनो आहे त जीअं अहिड़ा सेमिनार थींदा रहनि, जीअं आबादकारनि खे असली जिन्स नकली जिन्स बाबति मुख़्तलिफ़ जेके आबादियूं आहिनि उन बाबति उन करण मौसमनि जे हवाले सां उन्हनि खे आगाही मिली सघे। कैमरामैन अज़हर संजरानी सां गॾु इमरान अली कोसो, टाइम न्यूज़ कंदो।